डिग्री बगल में खयूं धिक्का झलींदो थो वटे नौजवाननि खे रोज़गार कोन्हे सब कुछ लुटिजी ऐं फुरिजी वियो न अझो मिलियो न अटो मिलियो न लटो मिलियो 3 सालनि जूं मासूम न्याणियूं दरिंदा ज़िना करे न्याणियुनि खे रोडनि ते फिटो था कनि 11 सालनि जी न्याणी 5 ॼणनि ज़िना करे बेहोशी जी हालत में रोड ते फिटी कई 4 सालनि जी मुंहिंजी अलीशा 15 ॾींहंनि ताईं दरिंदा 4 सालनि जी न्याणीअ सां ज़िना करे रोड ते फिटो करे विया दादू में 3 सालनि जी न्याणीअ सां ज़िना बचो छा आहे ज़मीन भी दाव ते धरती भी दाव ते वागुन जे बातन में गरीब इज्जत जे रोटी जे लाल परेशान न्याणियुनि जो इज्जतूं दाव ते बोर्ड हणी माण्हू घुमंदा था वरतन बच्चा बराए फ़रोख्त आहिनि गुरबत जे करे बच्चनि जो पेट नथा पाले सघूं को असांखो बच्चा ख़रीद करे कराची में हाणे महीनो पहिरियों औरत 13-14 फ्लोर तां 2 ॿारनि सां गॾु टपो ॾेई करे ख़ुदकुशी कई त मां बुख जे करे पंहिंजे बच्चनि जो पेट नथी पाले सघां मां ख़ुदकुशी थी कयां ख़ुदा जो कसम मूंखे माण्हुनि पाण ॿुधायो नौजवाननि अयाशी जी महफ़िल सजाई पंहिंजी जिनसी तस्कीन जे लाइ नौजवान औरतुनि ऐं न्याणियुनि खे घुरायो हमरा हिकिड़ी नौजवान औरत खे छॾणु आयो यानी पैसा वठी निकितो त उहो हमराह बि रंभाट करे पियो रोए त न्याणी बि रोए पई पुछूं त केरु आहे उन न्याणीअ चयो इहो बदबख्त इंसान पैसनि वठण वारो मुंहिंजो पीउ आहे जंहिं 15 ॾींहंनि खां घर में चुल्हो नाहे ॿरियो बुख जे करे मां इज़त विकण ते मजबूर आहियां मां अमेरिका जूं ऐं बर्तानिया जूं ऐं कैनेडा जूं ॻाल्हियूं नथो कयां पंजाब ऐं बलोचिस्तान ऐं ख़ैबर जूं ॻाल्हियूं नथो कयां सिंध जूं ॻाल्हियूं थो कयां मीर ख़ान वारो सभु कुझु लुटिजी ऐं फुरिजी वियो धरती वागुन जे वातन में सभा झड़ी सिंध सूरन में न्याणियुनि जो इज्जतूं दाव ते ऐं ग़ैरत सब कुछ लुटिजी ऐं फुरिजी वियो हाणे असांजी ग़ैरत ते ईमानी हमीयत ते धाड़े जी कोशिश पई लगे ख़त्म नबुव्वत जे कानून ते धाड़ो सहाबा जे इज्जत ऐं नामूस ते धाड़ो तो मस्जिद जे मिंबर ऐं मीनार ते धाड़ा आहिनि हिक रात में ओ मीर ख़ान वारो हिक रात में सखर में 29 मस्जिदनि खे बिल्डोज़र हणी करे शहीद कियो हिक रात में 29 मस्जिदूं अबा मस्जिदूं कंहिंजा घर आहिनि को ज़रदारी साहब जे घर खे हथु हणे ॾींहं जा तारा त ॾेखारे को इमरान ख़ान जे बनी गाला खे हथु हणे ॾींहं जा तारा त ॾेखारे को जनरल बाजवा जे घर खे हथु हणे ॾींहं जा तारा त ॾेखारे बाजवा जो घर महफूज़ आहे इमरान जो घर महफूज़ आहे ज़रदारी जो घर महफूज़ आहे लेकिन गैर महफूज़ आहे त हिन ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान में अल्लाह जो घर गैर महफूज़ सुतल ज़मीरनि खे जाॻाइण आयो तव्हांजे अंदर जे इंसान खे जाॻाइण आयो तव्हांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो तो सब कुछ लुटिजी ऐं फुरिजी वियो बचो ईमान ईमान हाणे असांजी ग़ैरत ते ईमान ते हमला आहिनि अचो त गॾिजी करे ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे किरायूं सिंध खे बि वागुन जे बातन मां आज़ाद करायूं त ख़त्म नबुव्वत जी बि चौकीदारी कयूं नामूस सहाबा जी बि चौकीदारी कयूं त मस्जिद ऐं मदरसे जी बि चौकीदारी कयूं त न्याणियुनि जी इज़तुनि जी बि चौकीदारी कयूं